जी नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बोज़ार वॾा में ऐं उते जेको सो जेके मज़दूर तबिके सां वाबस्ता आहिनि उन्हनि सां हिन महिल असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनजो जमादार जेको आहे उहो बीठो आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे जेको 14 ॾींहं लॉकडाउन खे थी विया आहिनि ऐं उन हवाले सां त इन्हनि जा कहिड़ा व्यूज़ आहिनि अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं। असां अॼु 14 ॾींहं थी वियो आहे लॉकडाउन खे ऐं असांजा हे मज़दूर जेको आहे दरपदर लॻा पिया आहिनि ऐं रोज़ी असांजी बंदि लॻी पई आहे। ॿाहिरि खां न ट्रांसपोर्ट अचे थी न वञे थी ऐं जेको आहे हितां जे शहर जे हिसाब सां शहर बंदि लॻो पियो आहे। असांजे मज़दूरनि जी रोज़ी बंदि लॻी पई आहे। असांजे मज़दूरनि जा जेको चुल्हा बंदि लॻा पिया आहिनि थधा लॻा पिया आहिनि ऐं असांजे मज़दूरनि जा बच्चा बुख ते आहिनि। अॼुकल्ह अलाह साईं सिंध गवर्नमेंट खे दुआ चऊं था त अपील था कयूं त असां मज़दूरनि जी वार कई वञे। असां मज़दूर आहियूं बोज़ार वॾा जा, हिते ट्रांसपोर्ट अचे कान थी, सॼी बंदि लॻी पई आहे। असांजा चुल्हा बंदि लॻा पिया आहिनि, घर में अटो न आहे, छा कयूं असां? असांखे बाबा कुझु कोन थो मिले। असां नंढा नंढा बचिड़ा आहिनि, बुख ते वेठा आहिनि, न चुल्हो थो ॿरे। ॿियो असां कमायूं था चोला शहर पुलिस जो वटि कट लॻी पिया। हाणे राशन पाणी बि नथो मिले असांखे। अब तव्हां सरकार खे असांजो अर्ज़ु आहे जेको जीअं सम्झो था की असांखे न को हर शइ कुझु कोन थो मिले। जी नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु हुआसीं बोज़ार वॾा में जेके ट्रांसपोर्ट में जेके गाॾियूं ईंदियूं आहिनि उहे बंदि लॻियूं पियूं आहिनि। उन्हनि हवाले सां जेके हमालत में कंदड़ जेके नौजवान आहिनि मज़दूर तबिके सां वाबस्ता आहिनि उन्हनि जो चवणु आहे त बिल्कुलु ट्रांसपोर्ट बंदि हुजण जे करे असां जेके काफ़ी घणो जेको आहे सो नुक़सानु पियो आहे ऐं जेको आहे सो ठीकु आहे लॉकडाउन हुजण जे करे असांखे न सिंध हुकूमत तरफ़ां को पैकेज मिलियो आहे न वरी को ॿियो को असांजी का अहिड़ी शइ माली मदद कई वई आहे। उन हवाले सां असां घरनि ताईं महदूद थी विया आहियूं ऐं पुलिस पारां जेको आहे असांखे शहर में अचणु नथो पियो ॾिनो वञे। उन जे करे जो शहर बंदि आहे उन हवाले सां असां सिंध हुकूमत को उन्हनि अपील कई आहे त असांखे जेकर कुझु राशन वग़ैरह ॾिनो वञे त जीअं असां घरनि ताईं पंहिंजो जेको आहे सो कुझु गुज़र सफ़र करे सघूं या पंहिंजो जेको घर जो चुल्हो जेको उहो वरी जेको असां ॿारे सघूं। कैमरामैन वकील अहमद सां गॾु एम सफ़दर पयार, अवामी आवाज़ TV। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।